अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि ऐं आबाद हूंदव मुंहिंजा दोस्तों। ही मौज़ू आहे एयरबैग जो। एयरबैग जेको हारून पट्टी में हूंदो आहे, तव्हांखे ही जेको आहे न हारून स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग में जेको आहे त हारून पट्टी हूंदी आहे। हारून पट्टी हूंदी आहे, कंहिंमें एयरबैग हूंदो आहे। हिन में आहे एयरबैग। हे जेको तव्हांजे साम्हूं आहे न, ही हिसो जेको मथियों आहे, इहो आहे एयरबैग। एयरबैग ख़राब थियण जी वजह कहिड़ी आहे, जेको सिर्फ़ु मां मौज़ू इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो तव्हांखे त एयरबैग जॾहिं हादसा थींदा आहिनि त एयरबैग पोइ एक्सीडेंट खां पोइ न खुलंदो आहे। फूकणो जेको माण्हू जे मुंहं खे झल थींदो आहे, माना डैमेज थियण खां बचाईंदो आहे। जीअं धकु लॻे त धकु माना महसूसु न थिए, उहो फूकणो थी वेंदो आहे एयरबैग। त उहो छा ते निकिरंदो आहे, आम्हूं साम्हूं जीअं टकर थींदो आहे न, अलाह साईं बचाए तव्हां ऐं असांखे। अल्लाह जी अमान रहो, तव्हां बि असां बि अल्लाह जी अमान में रहूं। अल्लाह साईं बचाईंदो इंशाअल्लाह तव्हांखे बि असांखे बि। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजो सिर्फ़ु मौज़ू हुयो सम्झाइण जो एयरबैग जो। एयरबैग ख़राबु थियण जी वजह कहिड़ी हूंदी आहे। तव्हां इहे जेको स्ट्रिंग आहे न, हीअं फुल कटाई कयो था न, फुल हेॾे या हेॾे फुल कटाई कयो था। फुल कटाई थियण खां पोइ जेको तव्हां माना चओ था त बाबा अञा बि थोरो घणो रहियल आहे, त उन जे करे तव्हां थोरो ज़ोर ईंदा स्ट्रिंग खे। त स्ट्रिंग पावर स्ट्रिंग आहे, त इन जी जेकी एयरबैग पट्टी आहे उहा टुटी पवंदी आहे। ऐं एयरबैग पट्टी टुटण खां पोइ जेको आहे त एयरबैग हादसे थियण खां पोइ एयरबैग खुलंदो न आहे। उहो पोइ माण्हू चवंदा आहिनि त बाबा हाणे एयरबैग न खुलियो, एयरबैग खुले आहे त माना हादसे थियण खां बची वञे। असांजो दोस्त हुयो या बिरादर हुयो या वाल साहब हुयो या फर्ज़ंद हुयो, जेको बि हुयो, अल्लाह साईं उन्हनि खे बि बचाए, अल्लाह साईं उन्हनि खे बि पंहिंजे अमान में रखे। असांखे उन्हनि जे अहिड़ो को मौज़ू मुंहिंजो न हुयो। मां सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ त एयरबैग ख़राबु कीअं थींदो आहे, हीअ वीडियो सिर्फ़ु इन जे लाइ आहे त एयरबैग ख़राबु थियण तव्हां न ॾियो। ऐं ख़राबु कीअं थींदो आहे, स्ट्रिंग फेराइण सां थींदो आहे। स्ट्रिंग फेराइण सां एयरबैग ख़राबु थींदो आहे, जेको तव्हांखे बि तकलीफ़ ईंदी आहे ऐं एयरबैग बि ख़राबु थी पवंदो आहे। तव्हांखे महसूसु न थींदो, लेकिन एयरबैग ख़राबु थी पए। एयरबैग जी जेकी बत्ती थींदी आहे उहा ॿरंदी ई न, त तव्हांखे महसूसु ई न थींदो त एयरबैग ख़राबु आहे। जॾहिं उहो तव्हां मिस्त्री तव्हांखे ॿुधाए या तव्हांखे ॼाण हूंदी त तव्हां सम्झी वेंदो त मां टन वधीक ॾिनो आहे त एयरबैग इन जो ख़राबु थी वियो आहे, त मां मटायां एयरबैग पट्टी जेकी थींदी आहे मां मटायां, या रिपेयर करायां। या मिसाल रिपेयर थींदी त कोन्हे, चेंज थींदी आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ऐं उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो वणियो हूंदो, ऐं उमेदु आहे त तव्हां सब्सक्राइब ऐं लाइक ऐं कमेंट्स में जेको तव्हां पार्ट्स वग़ैरह जा सम्झणु चाहियो था, जेके तव्हांखे ख़बर न आहे, उहा तव्हां असांखां पुछा कयो, कमेंट में लिखो, त इनशाला वरी उहो बि उन मौज़ू ते बि इनशाला वीडियो ठाहींदासीं। उमेदु आहे त तव्हां सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर बि इनशाला ताला कंदव। तव्हांखे एयरबैग जी पट्टी जे बारे में जेको ॿुधाइणो हुयो, तव्हांखे असां ॿुधायो।